नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त अरिड़हीं तरमीम करण ते मुंहिंजे ख़िलाफ़ केस ठाहिया पिया वञनि। पार्क लीन रेफरेंस जी ॿुधणी दौरान अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी एहतसाब अदालत जे जज मोहम्मद आज़म खे गुज़ारिश कई है त वीडियो लिंक जे ज़रिए मां हिन केस जे बारे में कुछ भी चवणु चाहियां थो। जंहिंखां पोइ जज साहब खे चयो त तव्हांखे हक़ आहे, अव्हां चई सघो था। जंहिं ते आसिफ ज़रदारी चयो त मां पाकिस्तान खे अरिड़हीं तरमीम ॾिनी है, इन लाइ ही केस ठाहिया पिया वञनि। मुंहिंजे मथां दबाव विझण जे लाइ ही केस ठाहिया विया आहिनि ऐं सियासी बदनामी जो ड्रामो कयो पियो वञे। आसिफ अली ज़रदारी वधीक चयो त अदालतनि खे हिन अणधुरियूं फ़ैसिलो करणु घुर्जे। जंहिं ते जज साहब चयो त असां पहिरीं सेप्टेम्बर खां गवाहनि खे घुरायूं, जंहिंखां पोइ समूरियूं हक़ीक़तूं वाज़ थींदियूं। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 030831612828। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।